दोस्तों जेकॾहिं तव्हां स्नैक खे यूज़ कंदे महीने में 10,000 रुपया कमाए सघो था त पोइ उन खां वधीक ॿियो कहिड़ो ऑप्शन आहे? 10,000 तुंहिंजे दिमाग़ खे मूंखे छा सम्झो थी जो मां झुमरियूं आहे 10,000 ते मां डांस कंदुमि तुंहिंजे अॻियां झुमर कंदुमि। जी हाँ दोस्तों, जेकॾहिं तव्हां झुमर करण खां बग़ैर 10,000 रुपया कमाए सघो था त उन जे लाइ तव्हांखे वीडियो ॾिसणा पवंदा ऐं वीडियो ॾिसी पैसा कीअं कमाइजनि उहो ई तव्हांखे हिन वीडियो में आउं ॿुधाइण वारो आहियां। असल में तव्हांखे हिते गो ते क्लिक करिणो आहे ऐं जिते तव्हांखे कोड एड करिणो हूंदो आहे हिते तव्हांखे हिकिड़ो कोड लॻाइणो आहे ऐं उनखे बाइंड करिणो आहे। कोड कहिड़ो आहे? कोड तव्हांखे स्क्रीन ते शो थींदो हूंदो ऐं इहो आहे 517 829 601। इहो कोड लॻाए तव्हां बाइंड कयो ऐं पोइ तव्हांजो सिक्को जेको आहे उहो पैसनि में कन्वर्ट थी वेंदो ऐं जेतिरा वीडियोस तव्हांखे ॾिसंदो ओतिरा तव्हांखे सिक्का मिलंदा रहंदा। बग़ैर झुमर जे पैसा कमाए सघो था। 500 ॾे यार 500